अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु वाशिंगटन DC खां न्यूयॉर्क की तरफ़ वञूं पिया। न्यूयॉर्क में सुभाणे चूंड थियणी आहे मेयर जी। तोड़े जो अमेरिका में हिन वक़्तु काफ़ी पूरे अमेरिका में मुख़्तलिफ़ सीटुनि ते मुक़ाबला थियनि पिया, जिते कुझु रियासतुनि में मुक़ाबला आहिनि, गवर्नर जे हैसियत लाइ बि मुक़ाबला थियनि पिया, किथे जेको आहे कांग्रेस जे सीटुनि लाइ मुक़ाबला थियनि पिया। पर सभ खां अहम मार्को जेको आहे उहो न्यूयॉर्क शहर जी मेयर जो आहे, छाकाणि उते हिकिड़ो मुस्लमान पंहिंजो उम्मीदवार आहे ज़ोहरान ममदानी, जेको 34 सालनि जो नौजवान आहे। उहो मुक़ाबिलो करे रहियो आहे गवर्नर एंड्रू कोमो सां। ऐं उहो जेको मुक़ाबिलो आहे, ज़ोहरान ममदानी हिकिड़ो त मुस्लमान आहे, उनजो पीउ योगिंद्रा सां तालुक़ु रखे थो, जॾहिं त उनजी माउ जो तालुक़ु हिंदुस्तानी रियासत उड़ीसा सां आहे। पर उनखां अलावा जेका अहम ॻाल्हि आहे त हू पाण खे सोशलिस्ट डेमोक्रेट चवराए थो ऐं हू ओपनली चए थो त हू सोशलिस्ट ख़्यालनि जो माण्हू आहे। टी ॻाल्हि इहा आहे त हू इसराइल जे बि ख़िलाफ़ु आहे ऐं खुली करे इसराइल ते तनक़ीद कंदो रहे थो। इसराइल जे पारां गज़ा में जेके एट्रॉसिटीज़ थियूं, जेके ज़ुल्म थिया आहिनि, उन ते बि उहो खुली करे ॻाल्हाए थो। एंटी इसराइल मुस्लमान ऐं सोशलिस्ट जो ख़्याल जो माण्हू जेको आहे उहो अमेरिका जे सभ खां वॾे शहर न्यूयॉर्क, जिते पंहिंजो वॉल स्ट्रीट आहे, जिते जेको सॼी कैपिटलिज़म जो मर्कज़ सम्झो वञे थो, उते सोशलिस्ट ख़्यालातनि जो माण्हू जेको आहे उहो मेयर थींदो। उनजे करे न सिर्फ़ु अमेरिका में पर पूरी दुनिया जा माण्हू जेको आहे उन इलेक्शन खे तमामु घणो अहम पिया सम्झनि। जेको ज़ोहरान ममदानी जी एजेंडा आहे उहा बिल्कुलु वाज़े आहे। हुन जो चवणु इहो आहे त अमेरिका जो सभ खां जेको आहे मालदार शहर, उते जेको आहे माण्हू आम माण्हू जेके आहिनि, उनजे शहरनि जे लाइ जेका लाइफ आहे उहा अफोर्डेबल न रही आहे, छाकाणि त उते लाइफ जी जेका आहे उहा तमामु घणो महांगी थी वई आहे। तंहिंजे लाइ हुन चयो त लाइफ खे अफोर्डेबल बणाइबो। उनजे लाइ हुन जेके बुनियादी नुक़्ता ॾिना आहिनि, उन नुक़्तनि में हिकिड़ो नुक़्तो इहो आहे त जेको हाउस रेंट आहे, माना घरनि जो जेको किरायो आहे, उनजो चवणु आहे त उनखे फ्रीज़ कबो, ताकी हाणे वधीक उहे किराया जेके आहिनि उहे वधी न सघनि। नंबर ॿियो, हुनजो चवणु इहो आहे त जेको बसूं आहिनि ऐं उहे बसूं जेके आहिनि उहे फ्री कबियूं, सॼे न्यूयॉर्क में जूं बसूं फ्री कबियूं ऐं उन सां गॾो गॾु उन्हनि बसुनि खे तेज़ कबो। फास्ट एंड फ्री बसिस जो हुन वाइदो कयो आहे। टी जेका ॻाल्हि हू चए थो पियो त चाइल्ड केयर जेको आहे, चाइल्ड हेल्थ केयर, हर ॿार जॾहिं ॼमंदो त उहो वॾो थियण ताईं उनजी जेका हेल्थ आहे उहा सॼी न्यूयॉर्क जी गवर्नमेंट कंदी। चोथों जेको उनजो नुक़्तो आहे त जेका ग्रॉसरी स्टोर लॻाइबा, सिटी गवर्नमेंट जे पारां ग्रॉसरी स्टोर्स लॻाया वेंदा, ताकी माण्हुनि खे सस्तियूं शयूं मुहैया थी सघनि। इहो एजेंडा आहे ऐं उहो सोशलिस्ट ख़्यालातनि जो माण्हू आहे। ॾिसजे छा थींदो। असां पंहिंजे नाज़रीन खे न्यूयॉर्क शहर मां हुन इलेक्शन जे हवाले सां लम्हा ब लम्हा अपडेट कंदा रहंदासीं। शुक्रिया।